أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وجاءوا على قميصه بدم كذب قال بل سولت لكم أنفسكم أمرا فصبر جميل والله المستعان على ما تصفون अल्हम्दुलिल्लाह सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह व अला आलिहि व सहबिहि अजमईन अम्मा बाद रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। इहा आयत नंबर हुई 18 अरिड़हं नंबर आयत हुई सूरह यूसुफ जी। पुराणी पोयूं आयत जेको हुयूं उन में असां ज़िक्र कयोसीं त जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम जा भाइर उनखे खूह में जुब में उछलाए आया, ग़याबतुल जुब उन में उछलाए आया, त उन खां पोइ इशा जे टाइम ते वापसि आया याक़ूब अलैहिस्सलाम ॾे पंहिंजे पीउ ॾे ऐं उनखे रोईंदो अची चयऊं त जेको असां खेॾण में रेस करण में डुकण डोड़ण में लॻा पिया, यूसुफ अलैहिस्सलाम खे पोयां सामान वटि असां विहारियोसीं ऐं उनखे बग़ड़ जेको आहे वोल्फ खाई वियो। ऐं जेतोणीकि असां सच बि ॻाल्हायूं त तूं असांजो यकीन न कंदे, उन्हनि इहो सॼो ड्रामो अची पेश कयो ऐं याक़ूब अलैहिस्सलाम जेको आहे उनजा एक्सप्रेशन लेस फेस हुयो, मतिलबु उनजे एक्सप्रेशन्स मां इहो उन्हनि रिकग्नाइज़ कयो, इहो उन्हनि ॼाणियो त याक़ूब अलैहिस्सलाम इन शइ ते यकीन नथो करे। उन खां पोइ हाणे याक़ूब अलैहिस्सलाम छा था फ़रमाइनि, इहो सॼो उन्हनि जे भाइरनि उन्हनि सॼो इहो ड्रामो हिकिड़ो पेश कयो। उन खां पोइ हाणे याक़ूब अलैहिस्सलाम छा था फ़रमाइनि। याक़ूब अलैहिस्सलाम चयो त ऐं संदसि पहिरां कमीज़ ते कूड़ो रत लाइ आंदाऊं। हाणे कूड़ो रत याक़ूब अलैहिस्सलाम खे कीअं ख़बर पई त इहो जेको रत आहे इहो कमीज़ ते खणी आया, इहो कूड़ो आहे, बिदम मिन कज़िब। त इहो याक़ूब अलैहिस्सलाम खे उन्हनि जॾहिं इहो सॼो ड्रामो पेश कयो ऐं उन खां पोइ उनखे चयऊं त यूसुफ अलैहिस्सलाम खे बग़ड़ खाई वियो। ऐं कुझु मुफ़सरीन ईअं बि लिखियो आहे त याक़ूब अलैहिस्सलाम उन्हनि खां शर्ट लाइ पुछो त उनजी कमीज़ किथे आहे, शर्ट किथे आहे। त शर्ट लाइ छो पुछई, ईअं छो न पुछई त यूसुफ अलैहिस्सलाम ज़ाहिरी ॻाल्हि आहे बग़ड़ जॾहिं कंहिंखे खाईंदो आहे या को बि जानवर कंहिं इंसान खे खाए थो त डेफिनेटली उनजे खे सॼो नथो खाई सघे, या त उनजो हॾा बची वेंदा, या उनजो शर्ट फाटल हूंदी, कपिड़ा फाटल हूंदा, उन्हनि ते रत लॻी सघे थी, निशान लॻल हूंदा बग़ड़ जा, सिर्फ़ु रत शर्ट ते न लॻल हूंदी। त कुझु मुफ़सरीन चयो आहे त शर्ट याक़ूब अलैहिस्सलाम घुरी, त याक़ूब अलैहिस्सलाम शर्ट छो घुरी, उनजे बॉडी पार्ट्स छो न घुरिया। कुझु मुफ़सरीन चवनि था त न, सिर्फ़ु याक़ूब अलैहिस्सलाम शर्ट न घुरी, इहो हुननि जो भाइरनि जो उनजे पुटनि जो प्री प्लान हुयो त शर्ट खे असां जेको आहे उहो जेको रत आहे उहो हणी वेंदासीं। हाणे शर्ट जेका आहे उहा यूसुफ अलैहिस्सलाम जी हुई। जॾहिं उन्हनि खूह में यूसुफ अलैहिस्सलाम खे उछलायो त उन खां पहिरियां उनजी शर्ट जेका आहे उहा लाहे छॾियो। हाणे नंढे ॿार जी अगरि शर्ट लाहिजे, उहो बि कंहिं ओपन एरिया में, त अल्लाह सुब्हानहू ताला फरमाए थो, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे त अल्लाह सुब्हानहू ताला हर ॿार खे हिकिड़ी फितरा ते पैदा कयो आहे, हिकिड़ी फितरत ते। पोइ उहो पेरेंट्स आहिनि, उहे पीउ माउ आहिनि जेको उनखे हिंदू था कनि, जेको उनखे ईसाई था कनि, जेको उनखे बुद्धिस्ट था कनि, उहे पीउ माउ आहिनि उनखे। पर अल्लाह सुब्हानहू ताला जी हिकिड़ी फितरत आहे। अल्लाह ताला हर इंसान खे हिकिड़ी फितरत ते ठाहियो आहे। त अगरि ॾिसो कंहिं ॿार जी शर्ट अगरि पब्लिक प्लेस में तव्हां मथे कंदव या ॿिनि टिनि माण्हुनि जे साम्हूं मथे कंदव त ॿारु यकदमि शर्ट हेठि कंदो अगरि थोरो समझदार ॿारु हूंदो। त इहा हिकिड़ी शइ अल्लाह सुब्हानहू ताला इंसान जे जेका फितरत में आहे उहा अल्लाह ताला विधी आहे। जीअं कुझु पेरेंट्स हूंदा आहिनि, कुझु मदर्स हूंदियूं आहिनि जेके धीअयुनि खे चवंदियूं आहिनि त इट्स ओके, तूं भले जींस पाए या स्किनी जींस पाए या बग़ैर रहे जी हल, को मसइलो न आहे। पर वरी जॾहिं कुझु अहिड़ियूं प्लेसिस हूंदियूं आहिनि, जीअं मिसाल जे तौर ते किथे वॾा हूंदा आहिनि या दीनी गैदरिंग्स हूंदियूं आहिनि, उते वरी उन ई छोकिरी खे माउ चवंदी त हाणे तोखे रओ पाए हलणो आहे। त जॾहिं पहिरियां अगरि छोकिरी खे पहिरियों दफ़ो चयो वेंदो आहे त तूं जींस पाए या रओ मथे ते न पाए ऐं तूं फैशन करे हल, त उहे के छोकिरियूं हूंदियूं आहिनि, उहे उन ॻाल्हि खे पसंदि न कंदियूं आहिनि। छो जो अल्लाह ताला हिकिड़ी फितरत पैदा कई आहे इंसान जी, त मां माण्हुनि जे साम्हूं एॾी एक्सपोज़ थी कीअं वञा। पर टाइम सां हली हली करे उहा हिकिड़ी एडाप्टेशन थी वेंदी आहे। ऐं पोइ जॾहिं उन ॿार खे चइबो आहे त न हाणे तोखे कवर करिणो आहे, त उहा शइ उनखे ॾुखी लॻंदी आहे। असांजे दीन में, असांजे दीन इस्लाम में, जिते दीन हिकिड़ी जॻह ते आहे ॿी जॻह ते बि उहो ई दीन आहे।
चाहे उहो मार्केट प्लेस हुजे, चाहे उहो शादी हुजे, चाहे उहो कहिड़ी बि जॻह हुजे, अगरि दीन मुंहिंजे घर में जेको आहे त ॿाहिरि बि दीन उहो ई आहे। दीन में को चेंज न ईंदो त मां हिकु जॻह ते वञा त कवर थी वञा, ॿी जॻह ते वञा त उते मां ओपन थी वञा, हिकु जॻह ते वञा त उते मां निमाज़ पढ़ां, ॿी जॻह ते वञा त उते मां निमाज़ न पढ़ां, निमाज़ अलाह अकबर थिए बि त मां मिस करे छॾियां। न, अलाह ताला दीन हिकिड़ो हिकिड़ी जॻह ते हिकिड़ो आहे त ॿी जॻह ते बि उहो ई आहे। दीन में का बि ईअं न आहे त मां हिते आहियां त मां दीन खे इहे शयूं फॉलो कंदुमि, मां हिते न आहियां त मां इहे न कंदुमि। त यूसुफ अलैहिस्सलाम जी उन्हनि जहिड़ी शर्ट लाथी हूंदी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहो तमामु हिकिड़ो ॾुखियो मरहलो हूंदो यूसुफ अलैहिस्सलाम लाइ। त शर्ट लाहे करे चवंदा, कंहिं चयो त खूह में, मुफ़सरिन कंहिं ईअं बि लिखियो आहे त खूह में जॾहिं उछलाइनि पिया त उन्हनि जी शर्ट जीअं हथ सां पकिड़े, उन खां पोइ शर्ट उनजी जीअं शर्ट सां यूसुफ अलैहिस्सलाम झले बीठा, ऐं फाइनली हुननि उॾाए उॾाए शर्ट जेका आहे उहा मथे कढी वरिती। त उन खां पोइ उन ते जेको आहे कूड़ मूड़ जो हिकिड़ो खून हयो, रतु हयो, ऐं पोइ याकूब अलैहिस्सलाम ॾे खणी आया। त इहो मेजॉरिटी इहो ई लिखियो आहे त शर्ट उन्हनि पाण ई खणी आया त जीअं याकूब अलैहिस्सलाम खे यकीन अचे, ऐं जीअं उनखे ॻोल्हण न वञे, या असांखे न चए त तूं ॻोल्हण वञ, जीअं उनखे पूरो यकीन अचे। हाणे इहा ख़बर हुयनि त याकूब अलैहिस्सलाम यकीन न कयो आहे, ऐं हू मञण लाइ बि तयारु न हुया। ईअं थींदो आहे कॾहिं कॾहिं त अहिड़े क़िस्म जा क्राइम, अहिड़े क़िस्म जा जुर्म हूंदा आहिनि जंहिंमें सिर्फ़ु क्रिमिनल खे ख़बर हूंदी आहे, जेको जुर्म कंदो आहे उनखे ई ख़बर हूंदी आहे, ॿियो को बि विटनेस न हूंदो आहे अल्लाह सुब्हानहु व तआला खां सवाइ। त ऐं अगरि उहो मञण लाइ तयारु न आहे त उनखे पूरी कोशिशि कई वेंदी आहे त उहो मञे, पर अगरि मञण लाइ तयारु न आहे त पोइ ॿियो को बि तव्हांखे किलू न लभंदो, न मिलंदो, त उहो असांखे कीअं ख़बर पए त इहो कूड़ आहे। त इन जे करे, पर याकूब अलैहिस्सलाम जेको आहे चयो त इहो तव्हां जेको आहे कूड़ था ॻाल्हायो, त उन्हनि कहिड़ी शइ जे करे चयो, कहिड़ियूं ॿ शयूं आहिनि उहे उन्हनि चयूं त जीअं अल्लाह सुब्हानहु तआला फरमाए थो त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मूंखे जेके लफ़्ज़ कलिमात ॾिना विया आहिनि उन्हनि जे पोयां हिकिड़ी माना आहे, हिकिड़ी डीप माना आहे, हिकिड़ी ॿी माना आहे, जेके तमामु घणी डीप मीनिंग आहिनि, तमामु थोरा लफ़्ज़, पर उन्हनि जी जेका पोयां मीनिंग आहे उहा तमामु वसी आहे, उहा तमामु डीप आहे। त हिते ॿ शयूं आहिनि जेके इहो बि मुफ़सरिन लिखियो आहे, ॿ अहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंमें इहो थी सघे थो त याकूब अलैहिस्सलाम कीअं यकीन कयो आहे। हिकिड़ो त इहो त याकूब अलैहिस्सलाम इहो फस्ट टाइम यूसुफ अलैहिस्सलाम खे छॾियो पंहिंजे भाइरनि सां, ऐं पंहिंजे भाइरनि जो अंदर जो जेको साड़ हुयुनि, हसद हुयुनि, इहा याकूब अलैहिस्सलाम खे ख़बर हुई, छो जो यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं ख़्वाबु ॿुधायो त चईं त उनखे ख़्वाबु न ॿुधाइजांइ, थी सघे त तोखे को नुक़सानु पुॼाइनि। याकूब अलैहिस्सलाम खे पंहिंजे ॿारनि जी, पंहिंजे पुटनि जी ख़बर हुई त इहो यूसुफ अलैहिस्सलाम सां केतिरो हेठि था कनि, केतिरी नफ़रत था कनि। हिकिड़ी त इहा शइ, ऐं उनखां अलावा इहा शइ हुयनि त माना इहो जेको हणी आया आहिनि, कूड़ो मूड़ो जो खून हणी आया आहिनि। उनखां पोइ ॿी इहा शइ, जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम ख़्वाबु ॿुधायो त याकूब अलैहिस्सलाम चवनि त अल्लाह सुब्हानहु तआला तोखे चूज़ कयो आहे, अल्लाह सुब्हानहु तआला तोखे सिलेक्ट कयो आहे, जीअं तुंहिंजे पीउ याकूब, तुंहिंजे परॾाॾे इब्राहिम ऐं तुंहिंजे ॾाॾे इसहाक खे सिलेक्ट कयो अथई। ईअं ई उन्हनि जे मथां जीअं रहमतूं आहिनि, ईअं तुंहिंजे मथां बि आहिनि। त याकूब अलैहिस्सलाम खे उन वक़्तु इंशा अल्लाह न चयईं, मुस्तक़बिल जे बारे में ॻाल्हाईं, ऐं इंशा अल्लाह न चयईं, छो जो जॾहिं नबी ग़ैब जे बारे में ॻाल्हाईंदा आहिनि त उन्हनि खे हिकिड़ी पक हूंदी आहे, अल्लाह सुब्हानहु तआला जी तरफ़ां उहो हिकिड़ो इल्मु हूंदो आहे, उहा हिकिड़ी शइ उन्हनि खे ख़बर हूंदी आहे, तॾहिं ई उहे ॻाल्हाईंदा आहिनि। न त ग़ैब जे बारे में कॾहिं बि नबी नथो ॻाल्हाए सघे सवाइ अल्लाह जी परमिशन खां। त जॾहिं याकूब अलैहिस्सलाम नबी हुया ऐं उन्हनि चयो त अल्लाह सुब्हानहु तआला तुंहिंजे मथां महिरबानी कई आहे ऐं रहमत कई आहे, जीअं उन्हनि जे मथां रहमत कंदो, जीअं तुंहिंजे परॾाॾे, ॾाॾे या पीउ जे मथां ऐं पीउ जी फैमिली जे मथां कई आहे। त याकूब अलैहिस्सलाम खे ख़बर हुई त यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे नबी थींदो, ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको प्रॉफिट थींदो नबी थींदो, त उनखे हे जेको खणी आया आहिनि इहो कूड़ खणी आया आहिनि, ऐं ईअं नथो थी सघे। अल्लाह सुब्हानहु तआला यूसुफ अलैहिस्सलाम खे नबी कंदो, ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहो जेको हे चवनि था त उनखे मारे आया आहिनि ऐं बगड़ खाई वियो, इहो जेको सॼो आहे इहो कूड़ आहे। अच्छा, जॾहिं ईअं चयूं त कूड़ मूड़ जो उन ते खून हणी आया, त याकूब अलैहिस्सलाम जो छा रिएक्शन हुयो, कहिड़ो रिएक्शन हुयो? क़ाल बल, बल जी माना छा आहे? बल चयाऊं त न न न न न ईअं नथो थी सघे, इहो मुमकिन ई न आहे। बल जी माना हूअं अगरि एक्सप्रेशन में असां चऊं बल मता न न न नो नो नो, ईअं नथो थी सघे। त याकूब अलैहिस्सलाम पहिरियों लफ़्ज़ चयो क़ाल बल सव्वलत लकुम अनफुसुकुम अमरा,
इहो जेको तव्हां जेको कूड़ ठाहियो आहे इहो अल्टीमेट हिकिड़ो वॾो कूड़ ठाहियो आहे, पंहिंजे तरफ़ां कूड़ ठाहियो आहे, ऐं इन में का बि सदाकत नाहे ऐं ईअं नथो थी सघे। इहो हिकिड़ो वॾो कूड़ आहे। हाणे याकूब अलैहिस्सलाम इहा शइ मञण लाइ तयारु न हुयो त यूसुफ अलैहिस्सलाम खे जेको आहे बग़ड़ खाई वियो, ऐं हुन जा पुट जेके आहिनि उहे इहो मञण लाइ तयारु न हुया त यूसुफ अलैहिस्सलाम खे बग़ड़ न खाधो आहे, उन सां ॿियो कुझु असां करे आया आहियूं या उहे ज़िंदा आहिनि। हाणे इहे ॿई ॻाल्हियूं होॾां याकूब अलैहिस्सलाम न पियो मञे, होॾां यूसुफ अलैहिस्सलाम याकूब अलैहिस्सलाम जेके पुट आहिनि उहे बि न पिया मञनि। याकूब अलैहिस्सलाम जा जेके पुट आहिनि उन्हनि जो मक़सदु छा आहे यूसुफ अलैहिस्सलाम खे अलॻि करण जो, त असां याकूब अलैहिस्सलाम जी ध्यानु उनजो सॼो जेको फुल इमोशनल ऐं जेको बि सपोर्ट आहे उहा असांजे लाइ हुजे, उनजो मुंहुं असां ॾे हुजे, उनजो लव आहे मुहबत आहे उहा शेयर न थिए। हाणे अगरि उहे सरेंडर करना अगरि ॿुधाइनि था उनखे त असां इहो यूसुफ अलैहिस्सलाम खे खूह में उछलाए आया आहियूं ऐं इहो सॼो असां कूड़ ठाहियो आहे, त याकूब अलैहिस्सलाम जे दिलि में अञा वधीक नफ़रत पैदा थिए। यूसुफ अलैहिस्सलाम मिलनि अलाए न मिलनि, पर याकूब अलैहिस्सलाम जी दिलि में, असांजे पीउ दिलि में अञा वधीक नफ़रत पैदा थिए। इन जे करे सरेंडर करण जो त उन्हनि जो हुयो ई सोचो ई न हुयो, ऐं याकूब अलैहिस्सलाम खे त श्योरिटी हुई, कंफर्म हुयो त यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे उनखे बग़ड़ खाई नथो सघे। इहा हिकिड़ी ॿई शयूं आहिनि। उनखां पोइ चयूं फ़सब्रुन जमील। सब्रुन जमील जी माना आहे ख़ूबसूरत सब्र। हाणे ख़ूबसूरत सब्र कीअं हूंदो आहे? हिकिड़ो त हूंदो आहे सब्र। सब्र छा आहे? सब्र इहा शइ आहे त जीअं मिसाल जे तौर ते इलाही क़िस्म जो सब्र हूंदो आहे। कंहिंखे का बीमारी थी वई उन ते उहो सब्र थो करे, ऐं कंहिंखे कंहिंजो हिन दुनिया मां प्यारो हलियो वियो उन ते सब्र थो करे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे कंहिं सभ खां वधीक जेको सब्र करणु आहे कंहिंजो लव्ड वन, कंहिंजो प्यारो, कंहिंजो औलाद, कंहिंजो भाउ, कंहिंजो भेण हिन दुनिया में जॾहिं हलियो थो वञे त उहो जेको सब्र आहे उहो तमामु ॾुखियो सब्र आहे। सब्र जो मक़सदु इहो न आहे त जीअं असां वटि कॉमनली हिकिड़ो चयो वेंदो आहे त रो न तूं सब्र कर, रो न तूं सब्र कर, अलाह जी जंहिंमें मर्ज़ी, ठीकु आहे। पर याकूब अलैहिस्सलाम एतिरो रुनो यूसुफ अलैहिस्सलाम लाइ जो उन जूं अखियूं जेके आहिनि उहे अखियुनि जी दीद हली वई, अखियुनि जी नज़र हली वई, एतिरो यूसुफ अलैहिस्सलाम जे लाइ रुना। ऐं इहो बि चवंदा त सब्रुन जमील। त चवण जो मक़सदु इहो आहे त कंहिंखे अगरि दिली ॾुख पहुचे थो, रोइण जो मक़सदु इहो न आहे त हुनखे सब्र कोन्हे। सब्र जो मक़सदु इहो आहे त अगरि का तकलीफ़ पहुचे थी ऐं उन में असां ईअं था चऊं त ईअं मूंसां ईअं छो थियो, या अल्लाह सुब्हानो ताला मअज़ल्ला नऊज़ुबिल्लाह मूंसां ईअं छो कयो, या ईअं छाजे लाइ थियो मूंसां, मां कहिड़ो गुनाह कयो, मूंसां ईअं न थियणु घुरिजे आहे। इन्हनि लफ़्ज़नि ते, ज़बान ते कंट्रोल हुजणु घुरिजे। छो जो असांखे इहा ख़बर आहे जेका बि शइ थिए थी उहा अल्लाह जी मर्ज़ी सां थिए थी, माना असां अल्लाह जी मर्ज़ी जे अगेंस्ट था ॻाल्हायूं। जॾहिं बि को अहिड़ो क़िस्म जी ॾुख दर्द हुजे त सब्र जो मक़सदु इहो आहे त असां हर हाल में अल्लाह सुब्हानो ताला जी मर्ज़ी ते राज़ी हूंदा आहियूं। चवंदा आहिनि न जंहिंमें अल्लाह जी मर्ज़ी, जंहिंमें अल्लाह जी रज़ा। त असांखे ॻाल्हाइण खां अॻु में इहा शइ सोचणु घुरिजे त असां छा था ॻाल्हायूं ऐं कंहिंजे लाइ था ॻाल्हायूं। असां कुझु बि करे वञूं त असां बाना ई रहंदासीं। असां जेॾो बि मथे वञूं, जेॾा बि नेक अमल कयूं त असां बाना ई रहंदासीं। अल्लाह सुब्हानो ताला रब बि रहंदो, ऐं उहो जॾहिं बि हेठि अचनि, सतें स्काए ते अचनि, हेठि हेवन ते अचनि, त उहो हमेशह मथे ई रहंदा। असां बाना आहियूं, असां सर्वेंट आहियूं, नौकर आहियूं, स्लेव आहियूं। असांजो दर्जो उहो ई रहंदो, चाहे असां केॾी बि इबादत कयूं, चाहे असां अल्लाह सुब्हानो ताला जे केॾो बि वेझो हुजूं, केॾा बि मुतक़ी हुजूं, केॾा बि परहेज़गार हुजूं, असां रहंदासीं। माना असांखे इहो नथो जोॻाए त असां जेको आहे लफ़्ज़ मां इहा ॻाल्हि, ज़बान मां इहा शइ कढूं त ईअं मूंसां छो थियो, या मां कहिड़ो गुनाह कयो आहे, या अल्लाह सुब्हानो ताला ईअं मूंसां छो कयो। मअज़ल्ला नऊज़ुबिल्लाह। अल्लाह सुब्हानो ताला असांखे इहा शइ सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ऐं सभिनि खे इहा शइ ॾे त असांखे जॾहिं बि का तकलीफ़ पहुचे त अहिड़े क़िस्म जा ज़बान मां वर्ड्स न निकिरनि। मां हिते इलाही मरीज़ ॾिसंदो आहियां, उन्हनि जा तमामु प्यारा लव्ड वंस हलिया वेंदा आहिनि जेके अरब आहिनि, उन्हनि जी ज़बान मां कॾहिं बि इहा शइ न निकिरंदी आहे। उहो हर वक़्तु उन्हनि जी ज़बान मां अल्लाह जो ज़िक्र निकिरंदो आहे, अल्लाह सुब्हानो ताला खां सब्र घुरंदा आहिनि, ऐं अल्लाह सुब्हानो ताला खां ई रहम घुरंदा आहिनि। त हिते फ़सब्रुन जमील में ख़ूबसूरत पेशेंस, ख़ूबसूरत सब्र, इहो याकूब अलैहिस्सलाम घुरनि था, ख़ूबसूरत सब्र। उनखां पोइ चवनि था वल्लाहुल मुस्तआन। ऐं ख़ूबसूरत सब्र ईंदो कीअं? अल्लाह जी मदद सां। मुस्तआन जी मदद छा आहे? मुस्तआन जी माना छा आहे? मुस्तआन माना अल्लाह जी हिकिड़ी मदद हुजे, अल्लाह सुब्हानो ताला जी मदद जे करे ई उहा शइ जेका आहे उहा ईंदी। त जीअं मिसाल जे तौर ते मुस्तआन हिकिड़ो त हूंदो आहे त मां चुप करे वेही रहियुमि, मूंखे का तकलीफ़ पहुती, मां चुप करे वेही रहियुमि, मां हथ पेर न हयां, मां कुझु बि न कयो। हिन में याकूब अलैहिस्सलाम
पूरो आर्ग्यू कयो कंहिंसां, पंहिंजे पुटनि सां, त जेको तव्हां रत हणी आया उहो कूड़ो आहे, तव्हां कूड़ था ॻाल्हायो, अहिड़े क़िस्म जी का बि ॻाल्हि कोन्हे। ऐं काल भल माना बिल्कुलु उन्हनि ते यकीन न कयूं, तव्हां जेको चओ था पंहिंजी तरफ़ां था चओ, ईअं न चयूं त बसि सब्रुन जमील, न, उन्हनि पंहिंजी पूरी कोशिशि कई, पूरो आर्ग्यू कयूं पंहिंजे पुटनि सां। ऐं थी बि सघे थो मुफ़सरीन कुझु लिखियो आहे चंद, त थी बि सघे थो याकूब अलैहिस्सलाम जेके विया हूंदा उन्हनि खे ॻोल्हण लाइ, छो जो इलाही अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असांखे नथियूं मिलनि सीरा में, ऐं असांखे बुक्स में ऐं तारीख़ जे किताबनि में या हिस्ट्री में या सुन्नत में इहे शयूं नथियूं मिलनि। पोइ मुफ़सरीन उहे जेके गैप्स आहिनि उहे फिल करण लाइ उहे शयूं लिखियूं आहिनि। सो जॾहिं बि तव्हां ॾिसंदव त का शइ लिखियलु हूंदी, पोइ उनखां आख़िर में लिखंदा आहिनि त अल्लाहु आलम, अल्लाह सुब्हानहू ताला खे सॼी ख़बर आहे, पर उन्हनि जो हिकिड़ो ओपिनियन हूंदो आहे त इहो बि थी सघियो थिए। त इन जे करे जॾहिं बि इहे शयूं असां ॿुधाईंदा आहियूं, केर बि ॿुधाए थो कंहिंखे, त आख़िर में ज़रूरु चवणु घुरिजे अल्लाहु आलम, अल्लाह सुब्हानहू ताला खे सॼी ख़बर आहे। त मुस्तान ईअं आहे, जीअं मिसाल जे तौर ते तव्हां वञो था गाॾी में, तव्हांजी गाॾी जो टायर पंचर थो थी वञे, तव्हांखे हेल्प खपे, मदद खपे, तव्हां अकेला नथा करे सघो, तव्हां कंहिं ॿिए गाॾी वारे खे बीहारियो था, या को वञे थो माण्हू उनखे बीहारियो था, तव्हां चओसि था गाॾी जो टायर पंचर थी वियो, मुंहिंजी हेल्प कर, ऐं तव्हां चुप करे बीठा हो, इहो मुस्तान जी माना इहा न आहे। मुस्तान जी माना इहा आहे त तव्हां उन सां गॾु मदद कयो था ऐं हुन खां बि हेल्प वठो था, माना तव्हांजो जेको रोल आहे उहो पंहिंजे कम सां उहो तव्हां पंहिंजे तरफ़ां रोल निभायो था, पोइ तव्हांखे मदद जेका खपे थी उहा तव्हां मदद ॿिए खां वठो था। त हिन में ख़ूबसूरत जेको सब्र आहे उहो अल्लाह जी मदद खां सवाइ न ईंदो, पर इन सां गॾु असांखे पंहिंजे तरफ़ां ईअं न आहे त असां पोइते वञी वेही रहूं, बसि चुप करे वञी वेही रहूं ऐं ईअं चऊं सब्रुन जमील, अल्लाह सुब्हानहू ताला ख़ूबसूरत सब्र ॾे, अल्लाहुल मुस्तआन, अल्लाह सुब्हानहू ताला ई मदद कंदो, अल्लाह ताला जी मदद ईंदी, न, असांखे पंहिंजो पूरो जेको आहे शयूं उहे करणु घुरिजनि। उनखां पोइ मदद डेफिनेटली अल्लाह जे हथ में आहे, मदद अल्लाह जे हथ में आहे। ऐं उनखां पोइ चयूं अला मा तसिफ़ून, अल्लाह खां ई मदद घुरिजे, जेको बि तव्हां इहो बयानु कयो था, जेको बि तव्हां इहा शइ ॿुधाई आहे, मां तसिफ़ून जी माना आहे, तसिफ़ून जी माना इहा आहे त ओपन इलाबोरेट, हिकिड़ो वॾो कूड़ जेको तव्हांजे वात मां ईअं निकिरींदो अचे, वॾो कूड़ ईअं निकिरंदो थो अचे, तसिफ़ून जी माना इहा आहे वॾो कूड़ निकिरंदो। जीअं अल्लाह सुब्हानहू ताला फरमाए थो त जेके मुशरिक आहिनि, जेके शिरक था कनि, उन्हनि खे को बि इल्मु न आहे, इल्ला मां तसिफ़ून, उन्हनि खे को बि इल्मु न आहे, उहो हिकिड़ो वॾो कूड़ आहे, उन्हनि जे वात मां इहा ई ॻाल्हि निकिरे थी, बग़ैर कंहिं तालीम जे, बग़ैर कंहिं सेंस जे, उन्हनि जे मुंहं मां ईअं ई शइ निकिरे थी। जीअं मिसाल जे तौर ते उहे अल्लाह सुब्हानहू ताला सां शिरक था कनि, अल्लाह बुतनि खे पूॼनि था, चवनि था इहे असांजा गॉड आहिनि, को बुद्धिस्ट आहे, को हिंदू आहे, को ईसाई आहे, को यहूदी आहे, उहे उन्हनि कंदा, उन्हनि खे इन शइ जो कुझु बि न आहे, इहो हिकिड़ो इलाबोरेट हिकिड़ो वॾो कूड़ आहे। त हिते याकूब अलैहिस्सलाम फरमाइनि था अला मा तसिफ़ून, इहो तव्हां पंहिंजे तरफ़ां हिकिड़ो वॾो कूड़ ॻाल्हायो था, अल्टीमेट हिकिड़ो वॾो कूड़ था ॻाल्हायो, इन में का बि सदाकत कोन्हे। ऐं याकूब अलैहिस्सलाम इहो पक सां चवनि था, छाजे करे, जो उन्हनि खे ख़बर हुई त यूसुफ अलैहिस्सलाम खे अल्लाह सुब्हानहू ताला प्रॉफिट कंदो, नबी कंदो, ऐं ईअं नथो थी सघे जेको हे शइ चवनि था इहा शइ नथी चए। त अल्लाह सुब्हानहू ताला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इहा आयत नंबर 98 हुई। नेक्स्ट जेका आयत आहे उन में जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम खे खूह मां कैरामेन काफ़िलो ईंदो ऐं उन मां खूह मां जेके माण्हू कढंदा, ऐं उनखां पोइ यूसुफ अलैहिस्सलाम खे इजिप्ट में वेंदा ऐं उते उन्हनि खे सेल कयो वेंदो कुझु पैसनि में, ऐं उहो जेको ख़रीद कंदो उहो हिकिड़ो मिनिस्टर आहे, उहो उनखे ख़रीद कंदो। अॻियां वारी जेका बि यूसुफ अलैहिस्सलाम जी ज़िंदगी आहे उहा मिस्र जी आहे। मिस्र में उन्हनि कीअं गुज़ारियो, अल्लाह सुब्हानहू ताला छा थो फरमाए त यूसुफ अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला कीअं रखियो ऐं उते मिस्र में कहिड़ियूं तकलीफ़ूं ॾिठियूं, ऐं याकूब अलैहिस्सलाम अल्लाह जा नबी, यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह जा नबी, अल्लाह सुब्हानहू ताला उन्हनि खे कहिड़ियूं कहिड़ियूं तकलीफ़ूं ॾिनियूं, ऐं इहे शयूं अल्लाह ताला असांखे, मूंखे, तव्हांखे ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इहे शयूं ॿुधायूं उन वक़्तु जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े ॾुख में हुया, ऐं ॾुख वारो साल जेके चयो वेंदो आहे, ॾुख में हुया ऐं मके में हुया, उन वक़्तु अल्लाह ताला इहे शयूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधायूं, ऐं असांखे ॿुधाए थो जॾहिं बि असांखे ॾुख अचे त असां इहे शयूं ज़रूरु पंहिंजी ज़हन में, पंहिंजे में रखूं त अल्लाह जा जेके प्यारा ॿारा नबी हुया उन्हनि सां कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं थियूं ऐं उन्हनि कीअं रिएक्ट कयो, उन्हनि कहिड़े नमूने अल्लाह सुब्हानहू ताला ते तवक्कल कयो।
ऐं अल्लाह सुभाणे व ताला ते तवक्कल कयूं, पंहिंजी सिधो रस्तो, सिधी जेका अल्लाह जी रस्सी आहे उनखे न छॾियूं, अल्लाह जो रस्तो सिधो जेको आहे उहो रखियऊं, ऐं अल्लाह ताला पोइ आख़िर में हली उन्हनि जी कीअं मदद कई। ऐं अल्लाह सुभाणे ताला इहो सॼी शइ ॿुधाए थो त आख़िर तकलीफ़ुनि खां पोइ जेको सिधे रस्ते ते आहे उनजी मां कीअं थो मदद कयां, ऐं उनखे मां कहिड़ो दर्जो थो ॾियां ऐं कहिड़ो रुतबो थो ॾियां। जीअं त अल्लाह सुभाणे ताला फरमाए थो सूरह ज़ारियात में त वज़क्किर फ़इन्न ज़िक्रा तनफ़अल मुमिनून, त अल्लाह ताला फरमाए थो त रिमाइंड कराईंदा रहो, सम्झाईंदा रहो, रिमाइंड कराईंदा रहो, छो बेशक रिमाइंडर जेको सम्झाइण आहे उहो मोमिननि खे फ़ाइदो थो ॾिए। जीअं मां तव्हांखे ॿुधायां थो अल्लाह जो कलाम, त पहिरियों जेको फ़ाइदो आहे उहो मूंखे थो थिए। ईअं नाहे त मां 100 दफ़ा पढ़ियल आहे त बसि मूंखे पढ़िजी वियो, मूंखे सम्झ में अची वियो, हाणे मां परफेक्ट आहे। न, मूंखे हर वक़्तु इहा शइ रिमाइंड करणी आहे पंहिंजे ज़हन में त मां केरु आहे ऐं अल्लाह सुभाणे ताला छा थो चए। ईअं ई जॾहिं असां क़ुर जी ॻाल्हि ॿुधूं, जॾहिं बि असांखे कोई क़ुर जी ॻाल्हि ॿुधाईंदो आहे त असां चवंदा आहियूं मूंखे ख़बर आहे। न, ईअं न चवणु घुरिजे, छो जो क़ुर ऐं हदीस जी जेका बि ॻाल्हि कोई ॿुधाए थो त उनजी चुप करे ॿुधो। ऐं अगरि तव्हांखे यकीन करिणो आहे, तव्हांखे सम्झ में अचे थी त इट्स ओके, तव्हांखे सम्झ में नथी अचे त महिरबानी करे चुप रहणु वधीक बहितर आहे बनस्बत के नेगेटिव को कमेंट ॻाल्हाए। ऐं असांखे क़ुर अल्लाह जो कलाम कॾहिं बि मोस्टली ईअं थींदो आहे त असां ॿिए खे घटि करण लाइ इस्तेमालु कंदा आहियूं घणे तौर ते, या पंहिंजो पाण खे जहिड़े में, या ॿिए खे घटि करण लाइ, ऐं पोइ चवंदा आहियूं त इहो मुंहिंजो राइट आहे। अल्लाह सुभाणे ताला बि ईअं थो चए, अल्लाह जो कलाम जेको आयो, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके शयूं ॿुधायूं उहे अल्लाह जी रहमत आहिनि, ऐं इहे लाइट आहिनि, नूर आहे, इहे ज़िंदगी में नूर थियूं आणनि। इहे असांजे दिलि जो ग़ुबार, दिलि जो जेको बि एंगर आहे, जेका बि शइ आहे, इहे ख़तमु थियूं कनि। इहे शयूं न झेड़े लाइ आहिनि, न ॿिए खे घटि करण लाइ आहिनि, न की असांखे इन्हनि मां का ग़लति शइ। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त असां ग़लति शयूं कंदा आहियूं, पोइ क़ुर मां आयत कढी का अहिड़ी शइ कढी त क़ुर में बि लिखियलु आहे इन करे मां ईअं थो कयां। न, जेका क़ुर खे शयूं सम्झणियूं आहिनि, हदीस सम्झणी आहे, त माण्हू उन्हनि खां पुछे जेके अल्लाह सुभाणे ताला इन शइ जी नॉलेज ॾिनी आहे, त जीअं असां जेको बि अमल कयूं त असांखे ख़बर हुजे त असां छा था कयूं। छो जो मूंखे ऐं तव्हांखे जेका नॉलेज आहे उहा तमामु घटि आहे। जेके आलिम दीन आहिनि, जंहिं वॾा वॾा कोर्सिस कया आहिनि, जंहिं पंहिंजी सॼी ज़िंदगी हदीस पढ़ण में, क़ुर जी तफ़सीर पढ़ण में, इन में पंहिंजी सॼी ज़िंदगी वक़फ़ करे छॾी आहे, उन्हनि खे इन्हनि शयुनि जी वधीक तालीम आहे। उन्हनि खे फ़िक़्ह क़ानून जेको आहे उहो उन्हनि खे ख़बर आहे। जॾहिं बि असांखे को अहिड़ो वाक़ियो हुजे या का बि शइ असांखे घुरिजे त असां उन्हनि खां पुछूं जेके अल्लाह सुभाणे ताला इल्मु ॾिनो आहे। अल्लाह सुभाणे ताला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।